अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अवां जो GM खोखर। अवां ॾिसी रहिया आहियो FR डिजिटल। अॼु असीं जंहिं हवाले सां वेठा आहियूं उहा 7 डेवलपमेंट अथॉरिटी हिकिड़ी वॾी अथॉरिटी आहे सिंध गवर्नमेंट जी, ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब जो इलाइक़ो आहे सेवण। उन जी तरक़ी ऐं इन जी वॾी जेका आहे फार्मूले जे तहत इनखे खणी आयो। उन में तमामु घणो रथाऊं हुयूं जंहिंखे उनखे आबाद करणो हुयो, तरक़ी ॾियणी हुई, पर उहा हिन टाइम ते तबाही जे किनारे ते मौजूदु आहे। नाज़रीन, हिन वटि असांजो सीनियर सहाफ़ी नियाज़ खोखर मौजूदु आहे। असीं सेवन डेवलपमेंट अथॉरिटी जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त उहा तबाही जे किनारे ते कीअं पहुती आहे। अचो त नियाज़ साहब खां पुछंदासीं। नियाज़ साहब, ही सेवन डेवलपमेंट अथॉरिटी आहे, इन में तव्हांजो इलाइक़ो बि उते ई आहे, सिधी ॻाल्हि आहे, वॾो वज़ीर जो इलाइक़ो बि आहे। उन सेवन डेवलपमेंट अथॉरिटी में जेके तरक़ी अचणी हुई उहा छो न अची सघी ऐं उनजो छा इन में सूरत-हाल इन वटि छा आहे? हाणे ही सेवन डेवलपमेंट अथॉरिटी को इन मक़सद लाइ कोन ठाही वई त इनखे तबाह कबो। ज़ाहिर आहे वॾे वज़ीर जो पंहिंजो ज़िलो आहे सैयद मुराद अली शाह जो, ऐं उन्हनि त ही ठाही इन करे त सेवन डेवलपमेंट अथॉरिटी ठाहे हिन इलाइक़े खे तरक़ी ॾियारिजे। जेके नंढा नंढा जीअं असांजी मांझंदा ऐं आमरी आहे, जामशोरो सिटी आहे। जामशोरो उहो आहे जेको जंहिंमें 5 यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं मेन M9 मोटरवे ते ही शहर मौजूदु आहे। त उनखे तरक़ी वठाइण लाइ कमर्शियल इलाइक़े में आहे, यानी कि वॾी महांगी तमामु बहितरीन लोकेशन ते ही शहर आहे। ऐं वॾी ॻाल्हि त 5 दर्सगाहूं आहिनि हिन जामशोरे में। हाणे ॻाल्हि इहा आहे त इदारा ठहंदा आहिनि, इदारनि खे तरक़ी त पोइ जेके ऑफिसर उन में मुक़ररु थींदा आहिनि तरक़ी ॾियारणु त उन्हनि जो फ़र्ज़ु आहे न। सेवन डेवलपमेंट अथॉरिटी आउं तव्हांखे ॿुधायां त ठहण खां वठी जॾहिं खां उनजो बुनियादु पियो 1996 में बुनियादु पियो उनजो, मोटर रिपोर्ट हिकिड़ी महिल आई। जॾहिं खां उनजो बुनियादु पियो त बजाए उनखे तरक़ी जी राह ते गामज़न कजे, उनखे लुट जो माल सम्झी तबाह करण जी हिकु शुरूआति कई वई। उहे ऑफिसर हूंदा या साहब DG लेवल जा नंढा ऑफिसर? हिते ज़ाहिर आहे अथॉरिटी का बि आहे त उन में DG उनजो सरबराह हूंदो आहे। हिते मुख़्तलिफ़ रहिया आहिनि डायरेक्टर जनरल, जंहिंमें सर फ़हरिस्त मुनीर सुमरो साहब आहे, जेके हाणे जेका जांच रिपोर्ट हिकिड़ी रिपोर्ट पधरी थी आहे, मुलज़िम करार ॾिनो आहे 10 ॼणनि खे, जंहिंमें मुनीर सुमरो साहब आहे, असगर अब्बास साहब आहे, गुलाम मोहम्मद काइम खानी आहे, आगा अब्दुल रहीम पठान आगा साहब आहे, या ख्वाजा जो नालो आहे समीउल्लाह सिद्दीकी। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मुनीर सुमरो साहब वारो दौर सेवन डेवलपमेंट अथॉरिटी लाइ हिकिड़ो कारो दौर रहियो। अच्छा, यानी सभ खां वधीक जेका फुर लुट ऐं ज़मीनुनि जी बंदर बांट ऐं पंहिंजा नवाज़ी थी आहे उहा मुनीर सुमरो साहब जे दौर में थी आहे। मां ईअं खणी चवां, या सभु कहिड़ो साल हुयो अगरि तव्हांखे यादि हुजे? आउं तव्हांखे ॿुधायां, ईअं खणी चवां त मुनीर सुमरो वारे दौर में सेवन डेवलपमेंट अथॉरिटी खे ईअं पटियो वियो जीअं ॻिजियूं ढूंढ खे पटींदियूं आहिनि। तबाह ऐं बर्बादु कयो वियो। तबाही जो सबबु छा हो, यानी कि ज़मीन खपाइण, प्लाट विकिरो करण? तबाही जो सबबु हुयो जॾहिं तव्हां सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ सोचो ऐं करप्शन तव्हांजो मक़सदु हुजे, इदारा तबाह हुजनि। आगा सिराज दुरानी मरहूम साहब जे दौर में हिकिड़ी हाउसिंग स्कीम मेहरान ड्रीम सिटी जे नाले सां लॉन्च कई वई, ॾाढी ज़बरदस्त स्कीम। उन में मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जा विला। अब्दुल्ला बिल्डर हैदराबाद जो हिकिड़ो वॾो नालो आहे। अच्छा, उनखे अॻियां आंदो वियो ऐं उहा स्कीम शुरू कई वई। माण्हुनि उते पंहिंजा विला बुक कराया, प्लाट बुक कराया। अव्हांखे हैरत थींदी त
एॾो अरसो गुज़री वञण खां पोइ उहो त स्कीम जो मुदो हुयो 3 खां 3.5 4 साल मुकमल करण जो। उनखे 14 खां 15 साल गुज़री विया आहिनि, मेहरान ड्रीम सिटी मुकमल थियण जो नालो ई नथी वठे। अच्छा, हाणे त उते ईअं सम्झो कारीअ वारा कख आहिनि, माण्हुनि जेके पंहिंजा पैसा इन्वेस्ट कया उहे दरबदर आहिनि, उहे पंहिंजे हाणे उहो ईअं आहे त को बि उन में बंगलो, को बि घर मुकमल न आहे, कंहिंजी छित न आहे, अच्छा, कंहिंखे प्लस्तर न आहे, रोड वग़ैरह ठहियल आहे न, सेवरेज सिस्टम पाणी आहे हो न को सेवरेज सिस्टम आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां हैरत थींदी त का बि स्कीम जॾहिं लॉन्च थींदी आहे त पहिरें उनजो सीवरेज ऐं ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु विधो वेंदो आहे। ऐं अब्दुल्ला बिल्डर जो वॾो नालो थो रखे हैदराबाद में, त ही वाहिद स्कीम आहे जेका सीवरेज ऐं ड्रेनेज खां बग़ैर ई उन जा बुनियाद तयारु कया विया ऐं बंगलनि जो बुनियाद विधो वियो। उते सीवरेज ऐं ड्रेनेज जो निज़ाम ई न आहे, यानी कि माण्हुनि खे ख़्वाब ॾेखारिया विया, उन खां पोइ ख़्वाब ॾेखारिया विया ऐं पैसा खाधा विया। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त हिन अथॉरिटी सां जेका हिकिड़ी वॾी वेधन थी, बर्बादी जेका हिन जी थी, त उते 60 खां 65 मुलाज़िमनि जी ज़रूरत हुजण जे बावजूदि उते 400 खां 500 जे दरमियान जी बिल्कुलु या सभु वॾो अलमियो आहे इहो माण्हू मुक़ररु कया विया। हाँ बिल्कुलु। ऐं ॿिनि इदारनि मां आया जाली भर्ती थिया। न तव्हांखे उहे जेके ॿियनि इदारनि मां आया उहे उन्हनि जो तादाद अलॻि आहे। अच्छा, पर जेके भर्ती कया विया उहे कॉन्ट्रैक्ट ते भर्ती हुया, कॉन्ट्रैक्ट ते भर्ती। ऐं वॾी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, ऐं उन में केतिरा ई अहिड़ा मुलाज़िम ऐं ऑफिसर आहिनि जेके जाली सर्टिफिकेटनि ते आहिनि, उन्हनि जा जेके डॉक्यूमेंट आहिनि उहे जाली आहिनि, उहे अणपढ़िया आहिनि। उन्हनि जो भले रिकॉर्ड चेक कयो वञे, मां चैलेंज थो कयां। हींअर जेको 421 माण्हुनि खे सरप्लस करण लाइ वॾे वज़ीर खे समरी मोकिली वई आहे, बिल्कुलु काबीना मंज़ूरी बि ॾिनी आहे। ऐं जेकी बाक़ी मुलाज़िम आहिनि इन्हनि जी स्क्रूटनी कई वञे ऐं जांच कई वञे त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त उन्हनि में जाली जेके मुलाज़िम, जाली उन जा प्रमोशन। या साहब बिल्कुलु ये रिपोर्ट हिकिड़ी मूं वटि आहे हिननि जी स्क्रूटनी वारी, उन में वाक़ई जेके कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थिया हुया उन्हनि में वॾी तइदादु आहे। उहो मामिलो अदालत में बि वियो, उतां उहो बाक़ाइदे सां जेके आहिनि जाली करार ॾिना विया, पर अफ़सोस जो मक़ाम उहो ई जी चवंदा आहियूं त हिकिड़ो सिस्टम आहे जेको हर इदारे में वेठो आहे। तव्हां ॾिसो न त हिकु त कूड़नि सर्टिफिकेटनि ते का डिग्री कान्हे, उन्हनि वटि कूड़ियूं डिग्रियूं ठाराए उन नौकिरियूं वरितियूं, पढ़ियल औंठे छाप। उहे 14 ग्रेड में को भर्ती थियो, को 15 में थियो, को 16 में थियो, 18 19 ग्रेड में 18 ग्रेड में 19 ग्रेड में को वेठो आहे, केरु पुछण वारो कोन्हे को बाबा ही तव्हां जेका हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, सीनाटी तहत प्रमोशन थींदा आहिनि, तव्हां इहो जल्दी जल्दी तव्हां जेको हथ में आहे छा। पर ही जेको लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट आहे, सिंध जो वॾे में वॾो डिपार्टमेंट जेको ग्रास रूट ताईं माण्हुनि खे सर्विस फराहम करे थो, उहो तबाह ऐं बर्बादी जो सामान खणी आयो आहे। हिन सिस्टम खे तबाह करे रखियो आहे। लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट में जेका नायलनि जी फ़ौज भर्ती कई वई आहे, हिते का क्राइटेरिया कान्हे। न्या साहब हिकिड़ी ॻाल्हि ॿी हिकिड़ी मूं ॾिठो आहे, तव्हां बि सेक्रेटरी सेंट सेक्रेटरी बि हूंदा आहियो, असां बि हूंदा आहियूं, ही जेके बि अथॉरिटीज़ आहिनि इन्हनि जा सिस्टम अलॻि अलॻि आहिनि। उते लोकल गवर्नमेंट जो जेको सेक्रेटरी आहे उहो ठीकु आहे, उनजो सरबराह आहे, पर उन्हनि जो चवण बि नथो वरितो वञे काफ़ी। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, चवणु कीअं, जॾहिं करप्शन जो राज हूंदो ऐं जिथे चेक एंड बैलेंस न हूंदो, मकानी इदारनि जे खाते जो सेक्रेटरी सरबराह आहे, उहो इन अथॉरिटीज़ खां पुछाणो करे सघे थो। पर सवाल इहो पैदा थो थिए त इदारनि खे ठाहिण जो मक़सदु ई कोन्हे न, सेक्रेटरी छा कंदो। खाते जो वज़ीर हिकिड़ो आहे,
ऐं हलाइनि खाते खे हलाइनि वरी 5 माण्हू ॿिया था। हा जंहिंखे सिस्टम चऊं था। हाणे जॾहिं सिस्टम हूंदो, हाणे तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे हैरत थींदी। 2012 में भर्तियूं थियूं, 2012 में आगा सिराज दुरानी न 7 डेवलपमेंट अथॉरिटी में रुॻी न अच्छा मकानी लोकल गवर्नमेंट खाते में भर्तियूं थियूं। आगा सिराज दुरानी मरहूम कयूं, रोज़गार ॾिनई माण्हुनि खे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, वॾी तादाद में हुया। पर अॼु बि 2012 जे बैक डेट में अॼु बि आर्डरनि जो सिलसिलो जारी आहे पैसनि ते। ऐं जंहिंखे आर्डर मिले थो वरी उनखे सीनियरिटी मिले थी, वरी उहो प्रोमोट बि थी थो वञे। अच्छा आगा सिराज दुरानी 2012 जा आर्डर हाणे बि निकिरनि पिया? हाणे बि निकिरनि पिया। अच्छा हाणे बि निकिरनि पिया ऐं केरु उनजो नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे को। इन जा नतीजा छा निकिरंदा? ही इदारा कोलेप्स थी वेंदा। पोइ तव्हां छा कंदो? ही नाअहलनि जी फ़ौज तव्हां भर्ती कई आहे ऐं कंदा पिया वञो। अञा साहिबु हिते बिल्कुलु असां प्रोग्राम जो वक़्तु बि थोरो घटंदो थो वञे। हिते मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त जी तव्हां अॻूणे ॻाल्हि कई काबीना जी, त ख़ैरु देरि आयो दुरुस्त आयो। उनखां पोइ CM साहब वटि मामिलो आयो आहे, हुन थोरो नोटिस बि वरितो ऐं कैबिनेट मां बि को मंज़ूरी वरिती आहे। GM साहब तव्हांजे हिन प्रोग्राम जी तवसत सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे मां हिकिड़ी अपील थो कयां त हू सिंध जो चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे। हू सिर्फ़ु लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट में जेका तबाही बर्बादी थी आहे, हिकिड़े डिपार्टमेंट खां एहतसाब शुरू करे त खेसि ख़बर पइजी वेंदी त लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट ऐं उन सां लाॻापियल जेके इदारा सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी या 7 डेवलपमेंट अथॉरिटी समेत बाक़ी जेके अथॉरिटियूं, उन्हनि में केॾो ज़ुल्म तबाही कई वई आहे। पाण जॾहिं हिन जी इंक्वायरी कंदा त खेसि ख़बर पइजी वेंदी त ही सिर्फ़ु ही करप्शन या डिपार्टमेंट सां न, पर ही सिंध जी बर्बादी कई वई आहे। बिल्कुलु न्या साहिबु हिते वरी बि चवंदुसि त CM साहिबु नोटिस वरितो ऐं उनजे इलाइक़े जी इहा अथॉरिटी आहे ऐं ॾाढो कैबिनेट मां मंज़ूरी बि 60 करोड़नि जी 60 करोड़ ई मंज़ूर थिया आहिनि। सवाल इहो आहे त पहिरियों बि अहिड़ा पैसा रिलीज़ थींदा रहिया आहिनि। 60 करोड़ वरी खाइजी वेंदा, कमु कुझु बि कोन्ह थींदो। उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? अहिड़ा 60 करोड़ त कई दफ़ा हुकूमत ॾेई चुकी आहे। त बाबा जेका अथॉरिटी आहे उन जी पंहिंजी आमदनी बि आहे, उहा काॾे थी वञे? ज़मीनुनि जा पैसा काॾे था वञनि? ज़मीनुनि जा किराया काॾे था वञनि? शहबाज़ स्कीम जेका तमामु पुराणी आहे। जी इन खां न्या साहिबु हिकिड़ी मां हिते नोटिफिकेशन मूंखे हिकिड़ो मिलियो ऐं उहो हले पियो स्क्रीन ते, नाज़रीन अगरि ॾिसणु चाहिनि त 26 जेके आहिनि उहे सोसाइटियूं हुयूं, तमामु वॾियूं सोसाइटियूं हुयूं, उन्हनि खे अलीकुल संजराणी हुयो, उन हाणे जो कोन आहिनि रहिया, शरसा वेठा आहिनि, उनखे जाली करार ॾिनो। उनखां पोइ वरी उहा लेन देन थी XYZ का इंक्वायरी बि हले पई। ॻाल्हि इहा आहे त अली गुल संजराणी DG रहियो हुते। अली गुल संजराणी जी जाइ न आहे। अली गुल संजराणी हिकिड़ो बेमथा ऑफिसर तौरु असां त ॾिठो त हू कंहिं कम जे लाइक़ु न हुयो। हू अथॉरिटी खे हींअर जेको आहे ज़ाहिद शर साहब इन एफर्ट्स वरिता आहिनि। हाणे बि जेके 60 करोड़ वॾे वज़ीर काबीना मां मंज़ूर कराया आहिनि, इहे ज़ाहिद शर जी DGs खे आइडेंटिफाई कयो अथनि। 10 DG जेके आहिनि इहे तबाही जा ज़िम्मेवार आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु मामूली पनिशमेंट न जी, इन्हनि खे सख़्तु एहतसाब जे कटड़े में हाणे जेलनि जे हवाले कयो वञे। इहो अमल थींदो न्यास साहिबु तव्हांजे ख़्याल में? लॻे नथो, छो त मूंखे नथो लॻे नज़र अहिड़ो। इहे इंक्वायरियूं थींदियूं आहिनि, पोइ रदी ऐं टोकरियुनि जे हवाले थींदियूं आहिनि। मां चवां थो त इन्हनि खे हिकिड़ो मिसाल क़ाइमु कजे। इन्हनि जीअं बर्बादी कई आहे, इहे मुजरिम आहिनि हिन क़ौम जा। जाम शोरो हींअर हैदराबाद कराची जहिड़ो शहर ठहणु खपे हा, हिन अथॉरिटी जे हूंदे बि
तव्हां अॼु बि वञो त जाम शोरो तव्हांखे ईअं सवाइ यूनिवर्सिटियुनि जे बाक़ी खंड राति लॻंदो त हिन जा ज़िमेदार इहे ऑफिसर आहिनि इन्हनि खे हिकिड़ो सज़ा इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे त बाबा ही तव्हां हिन सूबे सां हिन इदारनि सां एॾो ज़ुल्म कयो था सिर्फ़ु करप्शन जे करे। बिल्कुलु नियाज़ साहब, बिल्कुलु प्रोग्राम जो वक़्तु बि पूरो थी वियो आहे। नाज़रीन, वरी कंहिं ॿिए मौज़ू ते नियाज़ खोखर साहब खे ॾींदासीं, तकलीफ़ ॾींदासीं। हिन महिल असांखे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।